बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खानका शरीफ पीरान पगारा दामत बरकातहुम जे चौथे सुजादा नशीन हज़रत पीर सैयद अली गोहर शाह सानी माफ़े धणी रहमतुल्लाह अलैह जे दौर में 1896 ईस्वी खां अंग्रेज़ राज खिलाफ 12 हुरन जी बग़ावत ऐं तहरीक मशहूर थी। इन्हनि 12 हुरन सांगढ़ वेझो मखी ढंढ में पंहिंजी अलॻि हुकूमत क़ाइमु कई। सिंध में बरतानवी राज सां बग़ावत कंदड़ 12 हुरन खे 12 ॿहरवटिया यानी वाट खां ॿाहिरि बाग़ी या आउटला पिणु चयो वञे थो। इन्हनि 12 ॿहरवटियुनि में बच्चू वल्द वरियाम ख़ासखेली उर्फ़ बच्चू बादशाह, पीर बख्श वल्द साले फ़कीर वसार उर्फ़ पीरू वज़ीर, तॻियो फ़कीर चांद वल्द दोसू, गुल्लो वल्द परियो मोची, भल्लू वल्द गुल्लो गाहो, मिसरी वल्द खानन गाहो, उस्मान वल्द मलूक हिंगोरो छराए वारो, ईसो फ़कीर ॾाहिरी, खमीसो वल्द सचल वसाण बाखोड़े वारो, सुमार फ़कीर गाहो, फतलो काज़ी ऐं राणू फ़कीर वसाण शामिल आहिनि। इन्हनि 12 ॿहरूटियनि हुरन मखी ढंढ खे मर्कज़ बनायो, जंहिंजी कुल एराज़ी 512 चौरस कोह हुई। बहराम बरी जे मेले में ज्वाला सिंह सां जंग खां वींदे सांगढ़ वेझो झूड़े लहे ताईं सवा सदी अॻु मखी जे इन्हनि मांझनि ऐं मंसूरनि जे मुक़ाबलनि शजाअत, बहादुरी ऐं शहादतुनि जा दास्तान अॼु बि ताज़ा आहिनि। ज़िले उमरकोट जे अवामी शाइर मल महमूद पल्ली वल्द तालिब पल्ली पंहिंजी शाइरी ज़रिए 12 ॿहरूटियनि खे ख़राज तहसीन पेश कयो। मल महमूद पल्ली जा इहे बैत अंग्रेज़ राज दौरान मशहूर थी चुका हुआ ऐं अवामुन्नास में उत्साह, जोश ऐं जज़्बे जो कारण पिणु बणिया। ख़ुदि इमाम इनकलाब सूरह बादशाह रत्नागिरी जेल में पंहिंजे लिखियल किताब में मल महमूद पल्ली जा इहे बैत शामिल कया आहिनि। बाद में ڈاکٹر नबी बुश खान बलोच साहब इहे बैत तफ़सील सां सहेड़िया, जेके पहिरियों दफ़ो 1960 में संदसि किताब वाक़ियाती बैत छपायल सिंधी ادبي बॉर्ड में छपिया। ڈاکٹر बलोच साहब जे बक़ौल अंग्रेज़ी हुकूमत जे दबदबे ऐं सख़्ती जे बावजूदु अवामी शाइर मल महमूद पल्ली मखी जे मर्दनि खे वॾे सॾु वाखाणियूं ऐं वाह जो वाखाणियूं। 12 ॿहरूटियनि बाबति मल महमूद जा इहे बैत अॼु बि महफ़ूज़ आहिनि, जिन मां चंद बैत पेश कजनि था। अंग्रेज़नि जी साहिबी में 14 सदी सीर, परॾर अची पैदा थिया बाका बेनज़ीर। 12 ॼणा ॿहरूटिया हुआ मखी पासे मीर, बचूतनि जो बादशाह पीरू वॻिया वज़ीर, करे धाके सां दिलगीर तन ॾेह ॾकाए छॾिया। ॾेह ॾकाए ॾिया सां कयाऊं ज़ेर ज़बर, अख न हुयनि अंग्रेज़ ते ॿियो कंहिं न मथे कल्टर, मारे सभु सिपाहियुनि जा थे लोड़िहाऊं लश्कर, ॾिसी हैबत हुरन जी थे घणनि छॾिया घर, पोइ उथी विया अफ़सर इन्हनि जे थाणनि पे थुकूं झलियूं। थाणनि पे थुकूं झलियूं विया उथी अमलदार, काज़िन कज़ाऊं छॾियूं निकिरी थिया निर्वार, भॼी चढ़िया भीड़ ते कामूरा कोटार, हुयो रुगो फहको फाॾिन जो चेलुनि ते चौधार, न रहियो को नाले खे चोटियारिन चौधार, संजे ई सांगढ़ लंघिया मखी जा मुख़्तियार, एॾी ॾिया ऐं ॾहकार हो बहको ॿहरूटियुनि जो। मांझी मर्द मखी जा गाज़ी कीन घुसन, अदावती ऊंदा जो था ॾीए ते ॾिसनि, तकियाऊं तित हयाऊं वरी तिर न गुथो तन, रुगा चुगल चुटिया बात मथे बाकनि, इन्ही खे इंसाफ़ जा मुजरा था मिलनि, ॻाल्हियूं पियूं ॻाइजनि तिन मर्दनि जूं मल चए। ॾिसो मणिया मर्दनि जी एॾा जिन ईमान, 12 सिर सॼे ॾेह खे साम्हूं थिया सुल्तान, हाकमनि मथां हलाऊं क्यों ॿिया तरह तरह तूफ़ान, पुरनि सूदा पीड़जी विया अचे जिंदगारी जवान, तब अखर हिकिड़े अंग्रेज़ जी कान कढियाऊं कान, बाकनि पंहिंजी बहादरी सी विधो तोरे उभ आसमान, आख़िर ख़ाक मकान हितां हर को वींदो हलियो। 12 ॼणा ॿहरूटिया सूरह हुआ सुजान, ॾिसी हैबत हुरन जी धड़को ऐं दहमान, भूरे भवन झलियो पियो हाउ हिंदुस्तान, पर झले को ईमान मूर न लड़े मखीअ खे, की न ॾिसंदी कॾहिं मखी अहिड़ा मोर, ॿूढ़ा वॾी ॻाल्हि सी अड़बंग अघोर, हिकिड़ा सुहिणा सूरत जा ॿिया चलनि चङी टोर, अहिड़ा ई अतोर छुगेर तोखे छॾे विया।